बनाए पांजे प्यारे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो उम्मती बनायो, महबूब जो उम्मती बनाए। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात तवां असांखे सेहत अता फरमाई। अल्लाह जी ज़ात सेहत अता फरमाए, तवां असांजे मथां मेहरबानी करे करम करे मौत खां अॻु में एक अहिड़ी घड़ी अल्लाह जी ज़ात तवां असांखे नसीब कई आहे जेका कंहिं बि दुनिया जे मक़सद जे लाइ न, कंहिं दुनिया जे लालच जे लाइ न, महज़ हिकिड़ी नियत सां वेठा आहियूं त शल अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ज़ात राज़ी थी पवे। टाइम थोरो आहे जेतिरो तव्हां पंहिंजो टाइम अल्लाह ताला तव्हांखे सलामत रखे। बगालियो दोस्त एतिरी जमायत आई नाराज़ न थी। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, उन सुहिणे रब करीम जे ज़ात बाबरकात मरण खां अॻु में अगर इंसान के अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात का अहिड़ी महफिल नसीब फरमाए जेका महफिल अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे रज़ा ख़ातिर सजाई वई हुजे त उहो मुबारक जो मुस्तहिक आहे ऐं यकीनन उन ते ख़ुदा राज़ी थियो आहे। तॾहिं ख़ुदा उन खे ज़िक्र वारी ऐं ज़िक्र वारनि सां गॾु वेहण जी तौफ़ीक़ अता फरमाई। तव्हां सां जेतिरियूं भी हिक ॿिए खे मुबारकूं ॾियूं उहे मुबारकूं घटि आहिनि। हिन महफ़िल जे जेका अल्लाह ताला तव्हां सां खे नसीब कई आहे इन जो शान वॾो आहे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हज़रत मूसा कलीमुल्लाह के जॾहिं पहिरियों दफ़ो कोहे तूर ते 40 तख़्तियूं अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात अता फरमायूं। घणियूं तख़्तियूं? 40 तख़्तियूं अता फरमाए। अल्लाह ताला हुकुम फरमायो, ऐ मुंहिंजा कलीम 7 ॾींहं हिननि जी स्टडी चो या पढ़ी करे 7 ॾींहंनि खां पोइ वरी वापसि मां अल्लाह सां अचे हिते मुलाक़ात कजा कोहे तूर ते। सुहिणो अल्लाह जो नबी कलीमुल्लाह जॾहिं 7 ॾींहंनि खां बाद उहे 40 तख़्तियूं मुंहिंजा दोस्त तिलावत करे जॾहिं उते पहुतो, मुंहिंजे बेनियाज़ रब सवाल कयो, ऐं मुंहिंजा कलीम जी मुंहिंजा करीम रब, मां अल्लाह जे ॾिनल तोहफ़े जी तिलावत कयई जी मुंहिंजा करीम रब, छा नज़र आए? अर्ज़ थो करे, ओ मुंहिंजा करीम रब, इन 40 तख़्तनि जे दरमियान में तिलावत कंदे हिक अहिड़ी उम्मत जो ज़िक्र मां मुंहिंजा करीम रब पढ़ियो जेका उम्मत हूंदा त इंसान पर नेकीअ जे लाइ माण्हुनि खे सॾींदा ऐं बुराईअ खां रोकींदा। मुंहिंजे रब फरमाए, बेशक अहिड़ी उम्मत मां अल्लाह पैदा कंदुसि। अर्ज़ थो करे, मुंहिंजा मौला पोइ इहा उम्मत मां कलीम खे अता फरमाए। रब फरमायो, ऐ मुंहिंजा मूसा, तू मां अल्लाह जो कलीम ज़रूर आहीं, मगर इहा उम्मत तुंहिंजे लाइ न, इहा मां उम्मत पंहिंजे मिठड़े महबूब लाइ पैदा फरमाई। हज़रत मूसा कलीमुल्लाह अर्ज़ कयो, मौला इन तख़्तनि मां हिक ॿी ॻाल्हि भी मूं पढ़ी आहे, हिक अहिड़ी उम्मत जो ज़िक्र भी मां पढ़ियो जेका उम्मत नेकीअ जो इरादो कंदी त किरामन कातिबीन उन जी नेकी लिखी छॾींदा। जॾहिं नेकी करे बस कंदा त हिक नेकीअ जे एवज़ उन्हनि जूं 10 नेकियूं लिखियूं वेंदियूं। पर मुंहिंजा मौला उहे जॾहिं गुनाह जो इरादो कंदा त उन्हनि जो गुनाह लिखियो कोन वेंदो, पर जॾहिं गुनाह करे बस कंदा त उन्हनि जो हिकिड़ो गुनाह लिखियो वेंदो। पर जे तौबह कंदा त गुनाह त मिटबो, पर गुनाहनि जेतिरा वरी अजर मिलंदा। मौला भला इहा उम्मत मां कलीम खे ॾे। रब फरमायो, ऐ मुंहिंजा कलीम, ऐ मुंहिंजा कलीम, जेको घुरणो अथई सो घुर, पर इहे शयूं न घुर, छो त इहे मां तुंहिंजे लाइ न पर पंहिंजे हबीब जे लाइ पैदा फरमाई। ऐ मुसलमानो, हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे दरबार में अर्ज़ कयो, मौला हिक टी उम्मत जो ज़िक्र, उन जी हिक टी निशानी पढ़ी थम। जॾहिं उहे क़यामत जे ॾींहुं तो रब्बुल आलमीन जे दरबार में पेश थींदा, मौला उन्हनि जे मथे ते हज़ारे मण गुनाहनि जा हूंदा, उन्हनि जा दफ़्तर गुनाहनि जा भरिया पिया हूंदा। पर मुंहिंजा करीम रब, उन्हनि जो नबी जॾहिं उन्हनि जे लाइ तो रब जे दरबार में
हथड़ा ही खणंदो बस देर इहा थींदी मौला तू उन्हनि जा ॾोहा मुआफ़ करे छॾींदे उहा उम्मत मूंखे ॾे त मां उन्हनि जो नबी बणिजां मुंहिंजे बेनियाज़ रब फरमाए मुंहिंजा कलीम इहा उम्मत तुंहिंजी न पर इहा मुंहिंजे महबूब जी उम्मत आहे। हज़रत मूसा कलीमुल्लाह हथड़ा खणी चयो ओ मुंहिंजा मौला जेकॾहिं इहे सभई शयूं मूंखे नथियूं मिलनि पोइ मुंहिंजा मौला हे तुंहिंजो कलीमी वारो एज़ाज़ अता कयो अथई नुबूवत अता कई अथई मौला भला पोइ उन यार जो मां कलीम खे बि उम्मती बनाए छॾां। ऐ मुंहिंजा मुस्लमान भाउ ऐ मुंहिंजा मुस्लमान भाउ तोखे अल्लाह जे महबूब जो उम्मती बनायो आहे उहो महबूब आहे जंहिंजे उम्मती हुजण जे लाइ अंबिया बि ख़ुदा खां दुआऊं पिया घुरनि। तू नसीबन वारो है तोखे अल्लाह आला नसीबन वारो बनायो आहे। मुंहिंजा मुर्शिद करीम सजन सईदामत बरकातुल आली फरमाईंदा आहिनि औ फ़क़ीरो बस फ़र्क़ु इहो आहे जीअं न हिकिड़े रेढार पंहिंजे रिढुनि सां हिकिड़े शींहं जे बचे खे तातियो हो असांजो हाल इहो थी वियो आहे जो असां हिन दुनिया जे उन लज़तुनि में दुनिया जे उन गंदनि शयुनि में जिन जी काई हैसियत कोन्हे का उन्हनि में पंहिंजे पाण खे फासाए छॾियो आहे। हिकु अल्लाह जे कामिल वलीअ जो कंहिं ॻोठ मां गुज़र थियो अज़ीज़ाने मन हिकिड़े वक़्त जे बादशाह खे ॾिठो वक़्त जे बादशाह चयो ऐं अल्लाह जा नेकबाना ॾाढी तुंहिंजी सूरत सुहिणी आहे अॼु मुंहिंजी दिलि थी चवे जेको घुरणो अथई सो घुर उन अल्लाह जे सालिह बाने निहारे उन बादशाह ॾे मुरकण शुरू कयो। उन बादशाह चयो ऐं ख़ुदा जा सालिह बाना मुरकी छो थो उन अल्लाह जे कामिल शख़्स जवाब ॾिनो तुंहिंजे हाल ते थो मुरकां त तूं ख़ुदि मुंहिंजे ॿिनि ग़ुलामनि जो ग़ुलाम लॻो पियो हुई ऐं मूंखे तो चवी कुझु घुर त तोखे ॾियां। बादशाह हैरत में पइजी वियो ऐं अल्लाह जा नेकबाना मां तुंहिंजे ग़ुलामनि ॿिनि जो ग़ुलाम आहियां चई हा तूं मुंहिंजे ॿिनि ग़ुलामनि जो ग़ुलाम आहीं चई वज़ाहत कर मां वक़्त जो बादशाह आहियां चई वज़ाहत कयां थो ॾे ख़बर ऐं बादशाह तुंहिंजी तमन्ना कहिड़ी आहे त मूंखे इज़त मिले मुंहिंजी बादशाही अञा वधंदी वञे अञा वधंदी वञे अञा वधंदी वञे इहा तुंहिंजी तमन्ना आहे चई मुंहिंजी तमन्ना आहे चई भला तुंहिंजी इहा तमन्ना बि आहे त तोखे इज़त घणी मिले तोखे दौलत घणी मिले चई मुंहिंजी इहा तमन्ना बि आहे। अल्लाह जे कामिल महबूब मदीने वारे वीर जे ग़ुलाम फरमाइस इन ॿिन्ही शयुनि जन तोखे ग़ुलाम बनाए छॾियो आहे मां इन्हनि ॿिन्ही शयुनि खे खर बि कोन कंदो आहियां इहे त मुंहिंजे क़दमनि में पयूं हूंदियूं आहिनि जिन खे मां ग़ुलाम बि नथो सम्झां तूं उन्हनि जो ग़ुलाम आहीं जिन खे मां ग़ुलाम नथो सम्झां तूं मूंखे छा ॾींदे मूंखे मुंहिंजे रब महबूब मदीने वारो जो ॾेई छॾियो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾ हे नंढड़ो जेको सौदो आहे न हे नंढड़ो सौदो नंढड़ो न आहे हक़ीक़त में हिन सौदे जा वॾा राज़ आहिनि बस हिकिड़ो ई जुमिलो जेको मुंहिंजा मुर्शिद करीम सजण सईदामत बरकातुल आलिया फरमाईंदा आहिनि ऐं फ़क़ीरो तूं थोरो सौदो कयो इन सौदे करण में पंहिंजी हार क़बूल कयो जेको माण्हू पंहिंजे पाण खे हारणु सिखंदो आहे उहो ई हक़ीक़त में खटीअ ई कामयाबु थींदो आहे। अल्लाह जे नेक साले बांधड़े वट इलाइके जो अमीर आयो इलाइके जो वॾो माण्हू वज़ीर आयो दौलतमंद आयो उनके अल्लाह सत पुटड़ा दिना होया सतनी पुटड़न मां हिकड़ो अहिड़ो न जो पुटड़ो होयो जेको अबी अम्मा जो ॾाढो दादलो होयो उन दौलतमंद जो ॾाढो प्यारो होयो ॾाढो प्यार उन सां कंदो हो लेकिन जेको प्यारो हूंदो आहे थोरो अर्दो बि हूंदो आहे अमीर जो बच्चो हो अर्दाईअ खे यादो रखी करे उन हिकड़ो क़त्ल करे विधो इंसान जो खून करे विधो उहो जेको दौलतमंद शख्स होयो अल्लाह जे कंहिं कामिल जो ग़ुलाम होयो प्यार पंहिंजे मुर्शिद सां सच्चो कंदो होयो दौलतमंद लेकिन प्यार पंहिंजे कामिल सां ज़रूर कंदो होयो जॾहिं दुनिया जा सभई ज़ोर आज़माए किथे बि को टाको कोन लॻो कोर्ट में काज़ीअ जॾहिं हिन जे बचड़े खे फांसीअ जी सज़ा मुक़रर करे छॾी त तुंहिंजे बचड़े खे हेतिरा सज़ा उम्र क़ैद जी सज़ा ॾिनी थी वञे या वञी मालिक खे राज़ी कर मालिक राज़ी नथो थे मजबूर थी करे दुनिया जा मिड़ई सां ॻाल्हाए अचे पंहिंजे कामिल पीर जे दरबार में वेही रहियो वेही करे रोई चवे थो मुंहिंजा साईं
तेज ताईं कोन उथंदुसि जेसिताईं पंहिंजे ज़ुबान सां न फरमाईंदो त तुंहिंजे बचड़े जे मथां फांसीअ जी सज़ा मुआफ़ थी वई आहे। तवज्जो कर मुझा मुसलमान भा उन अल्लाह जे कामिल वली पुछो बच्चा दे खबर इरादो मजबूत आ चवे थो जी मुझा सही इरादो मजबूत आ हट दे कोन न मुझा सही हट दुस कोन गाल पक्की आ जी मुझा सही गाल पक्की आ उन अल्लाह जे कामिल वली फरमायो बच्चा गाल दुखी जरूर आ मगर नामुमकिन ना है पर असा जो हिकड़ो शर्त आ अगर तू शर्त कबूल करी त तुझी दुआ पे अजर रब खां कबूल कराए था। सुभान अल्लाह। तवज्जो कजो मुझा दोस्तो गोठ जो खबर है नालो छाहे अब्दुल्ला खैर मुझा दोस्त अजीज वक्त महदूद आ इन करे हे फकीर थोड़ो तेज पियो हले उन अल्लाह जे कामिल वली जे दरबार में उन दुनिया जे दौलतमंद जे पुटड़े सा प्यार होयो अर्ज करण लगो मुझा सही हर शर्त मुखे कबूल आ पाण फरमायो बच्चा सोचे वठ चवे तो सही कबूल आ टियों दफो फरमायो बचड़ा सोचे वठ चवे तो मुझा सही मुखे कबूल आ पाण फरमायो जे तोखे कबूल आ हाणे चुपड़ी करे तू मोटी वञ तुझे गोठ में मस्जिद दी आहे जी मुझा सही हाणे जी निमाज़ी निमाज ते अचन हो मस्जिद में वञन तू उनन जो जुतियूं सिधियूं करे रख जेडी मल निमाज पढ़ी मोटन वरी हिक हिक खे पंहिंजे हथन सां जुतियूं वञी पारा ओ मोहब्बत दे मस्ती दे विच मुहब जो मिलिया अल्लाह मस्ती दे विच मुहब जो मिलिया ओ मस्ती दे विच मुहब जो मिलिया हस्ती हो पीता इश्क दिल पीता ओ दिल पीता इश्क दिल मस्त मस्त मुदामल दिल पीता ओ दर सैया दे समय सिपाही दर सैया दे समय सिपाही अल्लाह दर सैया दे समय सिपाही सच्चल का सोना ओ दिल पीता मुर्शिद करीम फरमायो बचड़ा गाल दुखी जरूर आ नामुमकिन ना है तुझे करे असा जो चौण कबूल कदे असा भी तुझे ला दुआ घुरी यार जे दरबार में कमरो कराईंदासी हाणे जेडी मल वक्त जे बादशाह या वक्त जे अमीर के अल्लाह जे कामिल वली फरमायो पांजे गोठ जे मस्जिद जे वनी नमाज जो जुतियूं सिधियूं कर ऐ नौजवान गौर कर केडो न दुखी गाल हा हिकड़ो गोठ जो चंगो हुजे रहीस हुजे हाणे अची मस्जिद जे दर ते बीठो आ मोहड़े के लिकाए थो छो त इंसान आ नफ्स जो गुलाम आ मोहड़े के लिकाए करे जुतड़ियूं सिधियूं थो करे जुतड़ियूं सिधियूं कदो वयो नमाज़ी नमाज पढ़ी मोटिया उन्हनि खे जुतड़ियूं पेरन में पाराए रहियो आ कंहिंजे प्यार में जो पुट जे प्यार में जवाब ॾे कंहिंजे प्यार में पुट जे प्यार में पुट जे जिंदगी जे प्यार में पंहिंजे ॻोठ वारनि खे जुतड़ियूं सिधियूं कराए पंज वक्त नमाज जा जुतड़ियूं सिधियूं कराए बुजुर्गन फरमायो बच्चा रुगी ॻोठ वारनि खे न थोरो पाड़े में भी निकिरी वञ रुगी जुतियूं सिधियूं न कर उन्हनि खे जुतड़ियूं पाराए भी ऐं मुस्लमान तवज्जो कर अल्लाह जा जेके नेक सालिह बाना हूंदा आहिनि अल्लाह जी ज़ात उन्हनि खे एतिरी ताक़त ॾिनी आहे मुंहिंजे बेनियाज़ रब क़ुरान करीम में भी फरमायो आहे यमहुल्लाहु मा यशा वयुस्बित वइंदहु उम्मुल किताब
रब चवे तो मुझी मर्जी आ लिखा तब्दील करे छया मुझी मर्जी आ मौला लिखंदो भी पाण तब्दील भी पाण छो कंदो आ मुझो अल्लाह फरमाइंदो आ लिखण जी ताकत भी मूं वटि आ तब्दील करण जी ताकत भी मूं वटि आ वो किताब भी मूं वटि आ पर लिखंदो पंहिंजे मर्ज़ीअ सां टाहींदो वरी पंहिंजे दीवाननि जे दुआउनि सां सुभान अल्लाह अल्लाह तकदीरू लिखण वारो मुझो अल्लाह हुआ कद कुदरत जो कलम रब जुल जलाल जे हथ में आ लेकिन मुझो बेनियाज रब टाहींदो पंहिंजे दीवाननि जे दुआउनि सां कदे अमड़ दुआ घुरी छड़ी बचड़े जे ला तकदीर रब तब्दील करे छड़ी कहे वाटवी ने मिस्कीन खे मांगड़ी खाराए उन जे दिल मां का दुआ निकरी वई रब तुझो बेड़ो पार करे छड़ियो कदे कामिल पीर जे दरबार में दिल दुआ घुरी रब तुझो बेड़ो पार करे छड़ियो सुभान अल्लाह अज़ीज़ाने मन जदे बे गोठ में वनी पहुतो आ इंसान नफ्स मौजूद आ मुर्शिद फरमायो बचड़ा यो हिजाब हटा छा फरमायो हिजाब हटा यो हिजाब हटा जै वक्त में फरमायो हिजाब हटा छड़ी बच्चे जे मोहब्बत में ए गोठ मां टे गोठ में टे मां चौथे में हलंदो रहो मुर्शिदन फरमायो तू कम कर तुझो कम थी विंदो अल्लाह जे कुदरत दे निहार उन कामिल जे उन निगाह दे निहार एक अहड़े गोठ में पहुतो आ जे गोठ में जे वक्त में नमाजी नमाज ते वया हे जुतरियूं सिधियूं करे वेही रहो नमाज पढ़ी तकड़ में मोटी आयो जेडी माण्हू जुतियूं पाइण शुरू कयूं इन जो कंध हेठ लगो पयो आ जुतिन हर एक खे जुती पेर में थो पाराए हिकड़ो हमराह आयो जदे उन जानो जुती रखी उन जवाब दिनो मैं अल्लाह मुखे हथ दिना हन मां पंहिंजी जुती पाण पाए सकां थो इन कंधड़ो हेठ लगो पयो आ जवाब थो दे साईं बेशक तू पाण पाए सकी थो पर मां कंहिं मकसद सां वेठो हां उन चयो कंध मथे कर इन जो कंध मथे कयो त जे जो पुट कत्ल थी वयो उनखे जुती पाराए रहियो आ जने उन ॾिठो त मुझे पेरन में जुती पाराए रहियो आ हेडो वक्त जो ज़मींदार आ इनखे निहारे जी मुझे जुतीअ में हथ न विझ पेरे छो तो पवे तू खणी चओ त मां तोखे पुट जी जिंदगी बचाए ॾियां निहारे चवे थो तोखे राज़ी करण जे लाइ तुंहिंजे पेरन में कोन पयो हा तोखे राज़ी करण जे लाइ तुंहिंजे जुतीअ में हथड़ा कोन विधा आहिनि मुंहिंजो पुट ॾोही आ मां बि तुंहिंजो ॾोही हा लेकिन मां तोखे राज़ी करण जे लाइ न अॼु पंहिंजे रब्बुल आलमीन खे राज़ी करण जे लाइ वेठो हां सुभान अल्लाह मां तुझे राज़ी थियण लाइ कोन आयो हां मूंखे ख़बर नहीं त तू हिन ॻोठ में ईंदे मां पंहिंजे करीम रब जे राज़ी करण जे लाइ आयो हां उन करीम रब मूंखे हिते पहुचायो आहे जेॾी महिल हिन जा लफ़्ज़ ॿुधई त मां पंहिंजे यार खे राज़ी करण जे लाइ आयो हां त उन जे दिल जे मथां अहिड़ो त जादू फिरी वियो अहिड़ो त कामिल जो कुर्ब थी वियो जो हिनखे चई जेकॾहिं तूं उन जे रज़ा जे लाइ दुनिया जूं जुतियूं सिधियूं करे सघी थो त पोइ मां बि उन जे रज़ा जे लाइ पुट जो खून मुआफ़ करे सघां थो ऐं मुस्लमान सब कुछ गुम थी वेंदो कुछ भी कोन रहंदो पर फर्क इहो आहे हिन भाड़े खे मां इन भाड़े मां जान छड़ा इन नफ्स कुत्ते पलीत के धकड़ो हण इन कुत्ते नफ्स मां जान छड़ा इन जालिम मां जॾहिं जान छड़ाए अना के छॾे दे हसद के छॾे दे बुग़्ज़ के छॾे दे कीने के छॾे दे फसादी न बणजी इत्तेहादी बणजी पो इंसान आही नफ़रत वारो नथी मोहब्बत वारो बणजी पो मुझे रब तुझो मक़ाम अर्श खां भी आला करे छॾींदो पर इहो सवाल सालिहन जे सोहबत जे मुमकिन न आहे सुनो कलंदर शहबाज उस्मान मरवंदी नालो वटि छावा उस्मान मरवंदी सुनो उस्मान मरवंदी कलंदर शहबाज उर्फ आम में कलंदर सुनो रस्ते में वजन था पिया साम्हूं हिकड़ो फकीर पियो अचे फकीर जे हथ में रिछ जी न था फकीर जे हथ में भोलड़ी आ उन फकीर वारन जे जेको रिछ न चाहींदो हो भोलड़ी न चाहींदो हो उन्हनि जे कबीले जे अंदर का रस्म मौजूद हुई त जेको
रिछ खे नचाए जान दो उनखे कलंदर सॾींदा हुया सुहिणे कलंदर जे साम्हूं जॾहिं अची वियो रिछ नचाइण वारो कलंदर शहबाज़ निहारे पुछियो दे ख़बर केरु आहे चवे थो मुंहिंजो नालो कलंदर आहे छा नालो वरितई कलंदर इश्क जूं ॻाल्हियूं ॿुध प्यार जूं ॻाल्हियूं ॿुध तुंहिंजा गुनाह घणा न आहिनि मुंहिंजे रब जी रहमत वॾी आहे जी साईं जी दोस्तो तुंहिंजा गुनाह घणा न आहिनि हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जे दरबार में हिकिड़ो शख़्स आयो आहे अची वेही चवण लॻो ऐं सुहिणा अली ॿुधो आहे ख़ुदा तोखे इल्म अता फरमायो आहे दिलबर अली मुर्की फरमायो सवाल कर छा थो पुछण चाहीं चवे थो सवाल पुछां ॿुधाईंदे या कोन ॿुधाईंदे सुहिणे अलीअ फरमायो त तूं सवाल कर अली तोखे जवाब ॾे चवे थो केतिरी देर में जवाब ॾींदे दिलबर अलीअ चयो जेको देर करे जवाब ॾे उनखे अली कोन चइबो आहे अली त उनखे चइबो आहे ज़ुबान मां कढण तुंहिंजो कमु आहे जवाब ॾियण दिलबर अली जो कमु आहे सुभान अल्लाह तवज्जो कजा मुसलमान वो सवाल करण वारो सवाल कहिड़ो थो करे ऐं सुहिणा अली अल्लाह ताला कुरान में फरमायो आहे लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम अल्लाह जे ज़ात इंसान के सुहिणो बनायो आहे शेर ख़ुदा फरमायो कोई शक नाहे तवज्जो कजो उन नौजवान सवाल कयो जॾहिं अल्लाह इंसान के सुहिणो बनायो आहे त पोइ सुहिणा अली मूंखे जवाब ॾे अल्लाह के प्यारो केरु आहे चई इंसान चई भला जवाब ॾे जंहिंसां प्यार कबो आहे जंहिंखे सुहिणो बनाइबो आहे मरण खां पोइ टे ॾींहं क़बर खोल त कीड़ा था खाइनि इहो कहिड़े क़िस्म जो तुंहिंजे रब जो प्यार अहम ॻाल्हि तो कयां वरी तवज्जो ॾिजां ऐं मुस्लमान तवज्जो ॾिजां सोने अली खां सवाल कए हे अल्लाह जो कहिड़ो प्यार आहे बनाए सुहिणो इंसान तो कीड़न जे लाइ माकोड़न जे लाइ जीतन जे लाइ हेॾो सुहिणो इंसान बनाए वरी जॾहिं क़बर में पहुचे टे ॾे खोल दरगी कीड़ा ऐं माकोड़ा दिलबर अली निहारे फरमायो ॾे ख़बर तुंहिंजे साम्हूं तोखे करे ॾेखारियां या रब जो क़ुरान पढ़ी तोखे ॿुधायां सोने अली जवाब ॾिनो त तोखे करे ॾेखारियां या रब जो क़ुरान पढ़ी ॿुधायां हुन निहारण में शुरू थी वियो चवे थो छा कीड़ा कोन पवंदा आहिनि सोने अली फरमायो मां तोखे सवाल जो जवाब ॾिनो पहिरीं तूं ॿुधा तोखे क़ुरान मां जवाब ॾियां जे क़ुरान में इन्हनि कीड़नि जो ज़िक्र आहे छा त कीड़ा कोन खाईंदा सोने अली जो तूं मुंहिंजे सुवाल जो जवाब ॾे तोखे जवाब क़ुरान मां खपे या अली इते करे ॾेखारे उन चयो जवाब क़ुरान मां खपे सुहिणे अली मुर्तज़ा तेरी कान कई पाण क़ुरान जूं उहे आयतूं पढ़ण शुरू कयूं कहिड़ियूं आयतूं तवज्जो कजां जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम नबी जो नालो छा वरतुम हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे वज़ीर ख़ुराक खे घुराए करे पाण फरमायो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम 7 साल मींहुं वसंदो वरी 7 साल मींहुं कोन वसंदो हाणे 7 साल ॾुकर जा अचण वारा आहिनि इन करे खोराक गॾु कंदा वञो उन वज़ीर खोराक जवाब ॾिनो तवज्जो कजो वज़ीर खोराक जवाब ॾिनो सही अनाज जेकॾहिं 7 सालनि जे लाइ गॾु करे रखंदासीं अनाज में कीड़ो पइजी वेंदो सुहिणे यूसुफ जेको जवाब ॾिनो अल्लाह जी ज़ात क़ुरान करीम में मज़मून बनायो ओ दीवानो अल्लाह जो क़ुरान ॿुधी पोइ पंहिंजे दिल के चओ त दिल निधण की नहीं यार वारी है सुभान अल्लाह सही है तवज्जो कयो मुंहिंजा दोस्तो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जवाब कहिड़ो ॾिनो फमा हसदतुम फज़रूहु फी सुंबुलिही इल्ला क़लीलन मिम्मा तअकुलून सुने नबी जवाब ॾिनो रब क़ुरान करीम में फरमायो सुने नबी कहिड़ो जवाब ॾिनो अल्लाह जे नबी यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो अनाज खे गॾु कयो मगर तवज्जो कजो अनाज
कद जरूर कयो कच्चे जो लायको कच्चे वारी बोली में समझाया अनाज कद जरूर कयो मगर जेतरी जरूरत हुजे उनके थ्रेशर मां कढी रखो जे जी जरूरत नाहे उनके तेरे में ही बंद रहण दियो जेको खलुन जे बंद विच में हुंदो आ उनके काई तकलीफ मुश्किल कान ईंदी आ ओ सारन जो खिरो ठाहण वारा जवाब ने खबर थई त मींह पवंदो पर पंहिंजे सारन जे खिरे में बंद कंदो है खबर थई त अन्ना पर तोखे पका एड़ो खिरो थो ठाहियां जो जेको बंद हुंदो आ जेको विच में हुंदो आ उनके कदहिं भी मींह गड़ो असर कोन कंदो आ जेकॾहिं तुंहिंजी सारी तेरे जे विच में मींह ऐं गड़े खां आज़ाद आ पोइ छो नथो चवीं त असां मदीने वारे घोट जे आशिक़नि जे दामन जे हेठ में आज़ाद अल्लाह जे कामिल वलियन जे दरबार में उन्हनि जे खुदा जो कसम दामन में जंहिंजा हथ आहिनि उन जो रब बेड़ो पार फरमाए छॾींदो आहे त मां अर्ज़ पे कयो सुहिणे कलंदर जो कलंदर ने निहारे उन बीबीकीअ वारे चयो मां कलंदर सुहिणे उस्मान मरवंती खिलियो उन निहारे चयो ओ खिलण वारा दे ख़बर तूं केरु आहीं सुहिणे उस्मान मरवंती फरमायो आ कलंदर उन रिछन वारे फ़कीर निहारे खिलण शुरू कयो मां त कलंदर जो रिछ मुझे हथ में आ नाकेली मुझे हथ में आ भीबिकी मुझे हथ में आ तमाशो मुझे हथ में आ जीअं नचाया इएं रिछ नचंदो जीअं चाहियां इएं कंदो तो वटि छाहे न की भीबिकी आ न की रिछ आ न की को तमाशो आ तूं कलंदर कीअं सुणे उस्मान मरवंती फरमायो पहिरीं तूं पंहिंजी कलंदरी ॾेखार त पोइ उस्मान पंहिंजी कलंदरी अजीजा ने मन तवज्जह कजा जे वक्त में सुने उस्मान मरवंदी कलंदर शहबाज रहमतुल्लाह तआला अलैह उन फकीर के जे तू पंहिंजी कलंदरी ॾेखार उन पंहिंजी ढीवी की वजाइण शुरू कई रिछ खे नचाइण शुरू कयो रिछ खे पंहिंजे ज़ुबान सां जीअं चवंदो रहियो रिछ ईअं कंदो रहियो जॾहिं हुन पंहिंजो तमाशो पूरो कयो सुने उस्मान मरवंदी खे चई मुंहिंजी कलंदरी ॾिठई कीअं तमाशो कयुमि हाणे तूं कलंदरी करे ॾेखार सुनो उस्मान मरवंदी ही साम्हूं बण बीठा हुया उन्हनि जो बटारियूं लड़की रहियूं हुयूं सोने कलंदर शहबाज हिकड़ो टंग हिकड़े पैर हिकड़ी टारीअ ते रखियो ॿियो पैर ॿी टारीअ ते रखियो पाण फरमायो रिछ खे एॾो बधो इन ढीबिकीअ खे एॾो रखो इन बुजकीअ खे एॾो रखो हाणे मुंहिंजे हिन टंगुनि जे हेठां गुज़री वञ त मां तोखे तमाशो करे ॾेखारियां उन सोचो को जादूगर आहे जादू करे ॾेखारींदो जीअं सुहिणे कलंदर शहबाज जे टंगुनि मुबारकुनि जे हेठां लखण शुरू कई पाण फरमायूंसि ओ नकली कलंदर पोइते निहार जा छा फरमायूंसि पोइते न निहार जा जीअं सुणे उस्मान मरवंती जे कदमनि जे हेठों लगी अॻिते थियो दुनिया बदलजी वई दुनिया बदलजी वई ज़मानो बदलजी वियो ॾिठई त अजीब दुनिया में अचे वयुसि साम्हूं वॾो लश्कर आहे जेको इंतज़ार में आहे जीअं हिन ते नज़र पई नारा हणण शुरू कयो लश्कर डोड़ण लॻो जीअं करीब आया पैर चुमण लॻा हथ चुमण लॻा ओ बादशाह सलामत एतिरो विछोड़ो रैयत खे ॾेई वियो आहे तुंहिंजी घरवारी रोई रोई तुंहिंजे लाइ चरी थी वई आहे रैयत जो हीनो हाल थी वियो आहे ओ बादशाही घोड़ो वारो पेश कयो कलंदर छलियो हो त पोइते न निहार जा पोइते नथो निहारे उन घोड़े ते चढ़ी वेठो आहे बादशाह जे सूरत में उन रैयत सां गॾु अॻिते वञे वॾी बादशाही आहे राणी जीअं अंदर ॾिठो चवे थी है मुंहिंजा राणा मूंखां तोखां सवा मुंहिंजो ही हाल थी वियो आहे ज़िंदगी गुज़ारण शुरू कई अल्लाह हुनखे बचड़ा ते ॾियण शुरू कया बचड़ा बि ॼमी विया बचड़ा बि ॼमी विया अबो बि थी वियो नानो बि थी वियो ॾाढो बि थी वियो हिकिड़े ॾींहुं जॾहिं कुराड़ो हाल हुयो दिन में ख्याल
कहे फलाणे वञी दरिया जो सैर करे अचां उहो पुराणो जिथों ही आयो हो जी उन जगह जो दीदार करे अचां भर में पानी जो को तालाब वहंदो हुयो उन तालाब जे भर में वेही करे चई उहो तमाशे वारो कलंदर त चई वयो त पोइते नंढार जा भला अज उन जगह ते वञी ॾिसां त झॻे छो जीअं अची उन वण जे हेठों अञा जो हीअं गुज़रे ॾिसे त कलंदर उते ई बीठो आ रिछ बि बीठो आ ढीबिकी बि बीठी आ सोणे ओ सुभान फरमा तुंहिंजो तमाशो ख़त्म थी वियो ने ख़बर बादशाही करे आया को न करे आए सुभान अल्लाह दोस्तों अल्लाह जा माना अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे गुलामन खे पंहिंजे महबूब जे दीवानन खे एतिरा पावर अता फरमाया एतिरा पावर अता फरमाया छो तो मुझे मदीने जे ताजदार जा गुलाम मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलाम बस रुगी तू सच्चाई सा खुलूस सा मोहब्बत सा ऐं इश्क सा कहे अल्लाह वारे जे दामन में हथड़ो विझी करे ऐं पो जिक्र जो लोलियूं कर ॾिस त मदीने वारो यार तो सा कीअं थो राज़ी याद रखी छन मुझा दोस्त अजीज वक्त इंतहाई मुख्तसरा लेकिन कुछ दिल चवे थी त मां कुछ जरूर गालियों बतो के बुधाए वठा ऐ मुझा मुसलमान भा ऐ मुझा मुसलमान भा जेस तई इंसान जे अंदर में वो मोहब्बत वारो इयो न वंदो आ तेस तई कुछ भी न थींदो आ याद रखी छन ए जेका निस्बत आ ये जेका मोहब्बत आ इहा निस्बत ऐ मोहब्बत एड़ी शय आ जेका अमीर खे न ॾिसंदी आ गरीब खे न ॾिसंदी आ मुझा दोस्त कारे खे न ॾिसंदी आ कोरे खे न ॾिसंदी आ उहा निस्बत अहिड़ी आ जो जेको उन पावर में ईंदो आ उन खे रंग लाईंदी आ नंढड़ो हिकिड़ो सवली सिंधीअ में मिसाल न बहराड़ीअ जे माहौल में ॾियां अल्लाह करे मन मुंहिंजे दोस्तनि खे सम्झ में अचे वञे अदाही जेका बिजली आ इहा बिजली ठहंदी काथे आ चओ गुड्डूअ में ॻाल्हायो काथे ठहंदी आ गुड्डूअ में गुड्डू काथे आ चओ सखर में काथे आ चओ सखर में पावर जी जेका ताक़त आ पावर हाउस ठहंदो आ सखर में इन बिजलीअ जो रंग केड़ो आ चो कोई कोने को बिजली ॻाल्हाईंदी आ चो ॻाल्हाईंदी भी काने का हिते केतिरा ई गरीब वेठा हूंदा अमीर भी वेठा हूंदा ॿुधायो भला बल्लभ सभिनी जे घर में बिजली ॿारींदी आ या अमीर खे चवंदी आ तो वटि ॿारियां थी गरीब वटि नथी ॿारे जवाब ॾियो सभिनी वटि ॿारींदी आ अमीर जे घर में भी बल्ब ॿारे वॾेरे जे घर में भी बल्ब ॿारे हाणे थोड़ो तवज्जो कर मुसलमान या गूंगी बाती बिजली जंहिंजी न की ज़ात न की ॿोड़ी गूंगी ठही गुड्डूअ में रोशनी कई तुंहिंजे घर में रोशनी कई तुंहिंजे घर में हिकिड़े मिंट जे लाइ त गूंगी ॿोड़ी बातीअ खां पुछ त तूं आहीं केरु चए थी मुंहिंजो नालो पावर आहे पावर माना ताक़त मूं वटि ताक़त आहे ॿुधंदी हुई चए थी ॿुधां बि कान थी सम्झंदी हुई चए थी सम्झां बि कान थी जॾहिं ॿुधी बि कान थी चरी सम्झी बि कान थी पोइ मुंहिंजे घर में रोशनी छो कई अथई जवाबु ॾींदी तूं मूंसां हींअर कनेक्शन जुदा कर त मां ऊंदहि हाणे जो हाणे करे ॾेखारी उहा रोशनी तोखे जवाब ॾींदी त तुंहिंजे घर में त छा पर दुनिया जो जेको भी माण्हू मूंसां कनेक्शन मिलाईंदो मुंहिंजो त कमु ई रोशनी ॾियणा जेको मूंसां कनेक्शन मिलाईंदो मां उन जे घर में रोशनी कंदसि आहीं किथे चवे थी आहियां गुड्डूअ में तोसां कनेक्शन कीअं मिलायां तवज्जो कजां चवे थी जंहिंजो मूंसां कनेक्शन मिलियल आहे तूं उन सां मिलाए तुंहिंजे घर पाण ई पहुची वेंदसि तवज्जो समझ में आयो न मुझा दोस्त वहा बिजली चवे थी मां आया गुड्डूअ में मुझो घर गुड्डूअ में आ मुझो पावर गुड्डूअ में आ पर मां तारुन जे ज़रिए ईंदी हां पोइ जेको मूंसां कनेक्शन मिलाईंदो आ मां उन जे घर में रोशनी कंदी हां चवे तो भला कनेक्शन कीअं मिलाए चेती सोची समझी पोइ मिलाजा जॾहिं कनेक्शन मिलाई न त उन तारीअ जे मथो थोड़ो कवर बिनी जा मथां उघाड़ी तार हुजे तोखे साड़े ख़त्म करे छॾे यानी अल्लाह जे कामिल वली जा गुलामाओ हे दुनिया जो मिसाल तवा सा के बुधाए रहियो आ त अल्लाह जे ज़ात इन कायनात जो वडे में वडो पावर कंहिंखे ॾिनो आ जो मदीने वारे घोट खे ॾिनो आ गाला कंहिंखे ॾिनो आ
मदीने वारे मीर खे ॾिनो आहे। काइनात जो ज़र्रो ज़र्रो अल्लाह कंहिंजे लाइ पैदा फरमायो, मदीने वारे मीर जे करे फरमायो। उन पावर खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सैयदना सिद्दीक़ अकबर जे सूरत में ज़ाहिर कयो, सैयदना उमर फारूक जे सूरत में ज़ाहिर कयो, सैयदना उस्मान ज़िन्नूरैन जे सूरत में ज़ाहिर कयो, सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जे सूरत में ज़ाहिर कयो, हसनैन करीमैन जे सूरत में ज़ाहिर कयो, इमाम रब्बानी जहिड़े जवान जे सूरत में ज़ाहिर कयो, महबूब सुबहानी जहिड़े जवान जे सूरत में ज़ाहिर कयो। हेठ लहंदो अचे सिधो कटकरा लाड़काणे में बीह हज़रत पीर मिठा दिलबर जहिड़े जवान जे सूरत में ज़ाहिर कयो। फिर वरी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ राधन शरीफ में हज़रत सुहिणा साईं जहिड़ी जवान जे सूरत में ज़ाहिर कयो। ऐं खणी फिरी चओ न मुंहिंजा त कंबर में हलियो हल त साईं हुसैन शाह जे सूरत में ज़ाहिर थियो। मोटी मुंहिंजे महबूब नौशर फिरोज़ वारे जवान अलाहाबाद कंडियारे में हल त सजण साईं रंगी दुनिया खे छॾियो आहे। ॿुधाए रहियो आहे, पावर ॿुधाए रहियो आहे त पावर मदीने में मौजूद आहे। लिंक्स दुनिया जे खिते खिते में मौजूद आहिनि। अगर चाही तो दुनिया जे घर खे रोशन करण जे लाइ त हिन बिजलीअ सां कनेक्शन मिलाइणो पवंदो। ऐं जेकॾहिं हिन घर खे रोशन करण थो चाही त अल्लाह जे कामिल वलीअ सां कनेक्शन मिलाइणो पवंदो। दोस्त जेकॾहिं तूं इहो थो सोची त मां त हेतिरियूं निमाज़ूं थो पढ़ां बेशक हक़, हेतिरो तिलावतूं थो कयां बेशक हक़, हेतिरा हज कया अथमि बेशक हक़, सभु कुझु कयो अथमि पाण ई बरंदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नंढिड़ो जवाबु ॿुधी छॾ। घर में फिटिंग तूं दुनिया जे आला खां आला तारुनि जी करा, बल्ब तूं हिक खां हिकु हणा, बटण तूं हिक खां हिकु हणा, पर जेसिताईं कनेक्शन न मिलाईंदे तेसिताईं कुझु बि कोन हलंदो। बटण भी हूंदा, बल्ब भी हूंदा, पखा भी हूंदा, एसियूं भी हूंदियूं, सभु कुझु हूंदो, पर सभई हलंदा तॾहिं जॾहिं कनेक्शन मिलाईंदे। कनेक्शन कंहिंसां मिलाईंदे? उन सां कनेक्शन मिलाइणो पवंदो जंहिंजो पावर हाउस सां कनेक्शन गंढियल हूंदो। ओ मुंहिंजा यार, जेकॾहिं हिन दिलि जी ऊंदाहीअ कोठीअ खे रोशन करण थो चाहीं, हिन दिलि जे ऊंदाहीअ कोठीअ खे आबाद करण थो चाहीं त पोइ देरि न कर। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा ग़ुलाम, मुंहिंजे मदीने वारे मीर, मदीने वारे ताजदार जा आशिक दीवाना दुनिया जे कुंड कुड़छ में मौजूद आहिनि। मुंहिंजे मुस्तफ़ा जे फैज़ जूं उहे नदियूं, उहे नहरूं, मुंहिंजा दोस्त मींहं जे वॾ फुड़े मींहं जीअं वसाए दुनिया खे आबाद करे रहिया आहिनि। उन्हनि में हिकिड़ो मुंहिंजो सजण साईं बि अथई। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दावत खई हिकु दफ़ो मुंहिंजे यार ॾे हली आहे। इंशाअल्लाह ताला साबुण हणंदई सुरहो की न घुरंदई घटि, अहिड़ो ॾींदई ॾस मिलाईंदई मदीने वारे मीर। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त अल्लाह वारनि जी सोबत जा याफ़्ता त मां अर्ज़ पे कयो त हीअ जेका महफ़िल आहे, हीअ जेका महफ़िल आहे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो क़ुरान करीम जी तिलावत कयमि। मां स्पीड में न करे पियो ॻाल्हायां त ॻाल्हियूं करे। अल्लाह फरमायो व कुंतुम अला शफा हुफ़रतिन मिनन नार फ़अनक़ज़कुम मिनहा। मुंहिंजे रब ज़ुल जलाल फरमायो इन आयत जो मुंडो अञा कुझु हीअं आहे। वज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम अअदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना। अल्लाह अल्लाह रब जो क़ुरान पढ़ंदो वञा, हक़ीक़त जे आड़ो रखंदो वञा। अल्लाह फरमातो वज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम, मुझे उन नेमत खे यादि कर, यानी मुझे उन पुनहल खे यादि कर, मुझे उन महबूब खे यादि कर, मुझे उन इमामुल अंबिया सुहणे खे यादि कर। अल्लाह फरमातो इज़ कुंतुम अअदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम, जॾहिं तव्हां हिक ॿिए जा दुश्मन थी विया हुयो, मां अहिड़ो महबूब मोकिलियो जंहिं तव्हांजूं दुश्मनियूं ख़तमु करे फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना, तव्हांखे हिक ॿिए जो भाउ बनाए छॾियो। हिते केतिरनि क़ौमुनि जा माण्हू वेठा हो, लेकिन भाइरनि खां वधीक प्यार सां गॾु कुल्हो कुल्हे में मिलाए वेठा हो। ओ मुंहिंजा दोस्त, हे कंहिंजो कमाल आहे? जो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे रहमत जो कमाल आहे, हुज़ूर जे प्यार जो कमाल आहे, हुज़ूर जे फयूज़ व बरकात जो कमाल आहे। अल्लाह फरमाए थो फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना, अगर मुंहिंजो महबूब न अचे हा त तोखे हिक ॿिए जो भाउ केरु बनाए हा? शुक्र कर जो अल्लाह जे ज़ात मदीने जो ताजदार ॾिनो। ही जेको कुर्ब थी रहियो आहे कंहिंजे करे? चो कंहिंजे करे? चो अॼु तार मां बेड़ो करियो है मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे, ग़म दर्द ॿिया पारो
त छा बिलाल छा करम बहवा सकी तुझी सखा बहवा सखी तुझी सखा हबशी बगर मौला घुरियो मुंहिंजा बिठा तुझे करे जहिड़ा अहिड़ा गुनहगार सही खतादार सही बदकार सही पर महबूब जे दामन में लिखियल हो याद रखी छॾ मुझे मदीने जे मीर जा गुलाम मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस जो हवालो ॿुध मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मां मुस्तफा जा उहे उम्मती मां मुस्तफा जा उहे गुलाम जेके जॾहिं कब्रुनि में पहुचंदा गुनाहनि जा अंबार उन्हनि जे दफ़्तर में लिखियल हूंदा पर जॾहिं महशर जे मैदान में ईंदा ए साफ़ हूंदा ॼणो अमण जे पेटा हाणे निकिरी आया आहिनि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे केर खुश नसीब मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के अर्ज कयो वियो या रसूल अल्लाह उहे कब्र में नमाज़ू पढ़ंदा छा कब्र में नेकियूं कंदा छा कब्र में अमल सालिह कंदा मुझे मुस्तफा करीम फरमायो दुनिया छॾण खां पोइ अमल जो सिलसिलो करण जो खुद जो बंद थी वेंदो आहे या रसूल अल्लाह पोइ गुनाहनि जूं भरियूं कीअं ख़त्म थींदियूं मुझे आका करीम फरमायो जेके मां मुस्तफा करीम जा ईमान वारा मोमिन उम्मती नमाज़ुनि में दुआउनि में मुझे उम्मत जे लाइ दुआऊं घुरंदा वेंदा रब क़बूल कंदो वेंदो उन्हनि जा बेड़ा पार थींदा वेंदा अल्लाह जे कुरान जी आयत पढ़ी छॾिया त तुंहिंजे दिल खे तशफ़ी थी वञे जंहिं वक़्त में नमाज़ी नमाज़ पढ़ी बस कंदो आहे तिलावत करे बस कंदो आहे अतहियात पढ़ी बस कंदो आहे दुरूद पढ़ी बस कंदो आहे ज़रा जवाब ॾे नमाज़ में दुआ कहिड़ी घुरंदो आई सलाम पोइ वराईंदो आई चवंदो है रब्बि जअलनी मुक़ीमस सलात व मिन ज़ुर्रियती मौला मूंखे बि नमाज़ ते क़ाइम कर मुंहिंजे बचड़नि खे बि नमाज़ी बना रब्बना वतक़ब्बल दुआ ऐ मुंहिंजा दुआउनि जा क़बूल कंदड़ परवरदिगार मुंहिंजी दुआ क़बूल कर रब चवे थो घुरी वठ छा थो घुरी चवे थो रब्बना ग़फ़िरली मौला मूंखे मुआफ़ कर वले वालिदैया मौला मुंहिंजे अम्मा खे बि मुआफ़ कर मुंहिंजे बाबा खे बि मुआफ़ कर वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब ओ नमाज़ी तू नमाज़ पूरी करी हॾा तू नमाज़ पूरी करी रब मुझे महबूब जे ईमान वारनि जा गुनाह धोई साफ़ करे छॾे ऐं नमाज़ी नमाज में सुस्ती न कर अंदाज़ो लगा जॾहिं नमाज़ी नमाज पढ़ंदो आहे पढ़ियल हुजे अणपढ़ियल हुजे कुछ भी न थो हुजे इमाम जे पोयां थो पढ़े इमाम दुआ घुरी रहियो आहे तुंहिंजी दुआ क़बूल थी रही आहे तोखे रब बख़्शे रहियो आहे तुंहिंजे अबे अम्मा खे बख़्शे रहियो आहे हुज़ूर जे सॼी उम्मत लाइ तुंहिंजी दुआ रब क़बूल करे रहियो आहे मुंहिंजे आका करीम फरमायो अगर पंहिंजी दुआ रब खां क़बूल करणु चाहींदो थो त पहिरीं ॿिए लाइ दुआ घुर रब तुंहिंजी दुआ क़बूल मगरिब जो टाइम थियो आखिरी जुमला चवा ओ मुंहिंजा दोस्त अजीज अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात ऐ इंसान तोखे छाजे लाइ पैदा फरमायो छा अल्लाह तोखे रुगी इबादत लाइ पैदा फरमायो जवाब दे न न तू भुलियल है खुदा तोखे इबादत लाइ न पैदा फरमायो खुदा तोखे पंहिंजे मारिफत लाइ पैदा फरमायो चवी त मां रब जो कुरान पढ़ा जेॾी महिल अल्लाह आदम खे पैदा कयो मलाइकनि एतराज़ कयो मैं युफ्सिदु फीहा व यस्फिकु दिमा मौला हिन फसादी खे छो थो पैदा करी मौला हिन झेड़ा लाइ खे छो थो पैदा करी ऐं मुस्लमानो जॾहिं हिन मुस्लमान सां झेड़ो कंदो आहे पाणीअ जे वारे तो कावड़ी डंडा उभा वाह मुंहिंजा मुर्शिद सजण साईं मुंहिंजे मुर्शिद करीम फरमायो ओ फ़क़ीरो कीअं था पाण खे फ़क़ीर सॾायो फ़क़ीर बि आहियो नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते झेड़ो बि कयो ॿिए जी दौलत ॾिसी हसद कयो ॿिए जी इज़त ॾिसी साड़ कयो इहो फ़क़ीर नथो थी सघे इहो हासिदी आहे इहो साड़ोटो आहे इज़त ॾियण वारो मुंहिंजो अल्लाह आहे तूं ॿिए जी इज़त ॾिसी ख़ुशि थी रब तोखे इज़त पाणे ई बनाए छॾींदो तूं ॿिए
जी चंगाई ॾिसी ख़ुशि थी अल्लाह तुंहिंजे लाइ चंगाई करे छॾींदो। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां अर्ज़ पे कयो त मुंहिंजा दोस्त असां हिक ॿिए खे बजाए इन जे जो हेठां ई ॾेखारण जी कोशिशि कयूं। अल्लाह जे सोने हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तव्हां ॿिए जे चंगाई लाइ दुआऊं घुरो अल्लाह ताला तव्हां जो दुआऊं अॻे ई क़बूल करे छॾींदो। तव्हां ॿिए जे भलाई लाइ दुआ घुरो, तव्हां दुआ घुरो ॿिए जे लाइ, रब तव्हांजा तमाम अमाल मुकबिल करे छॾींदो। मुंहिंजा दोस्त अचो त गॾिजी करे पंहिंजे पाड़े जो ख्याल रखो। सभ खां पहिरियों हक़ कहिड़ो आहे? ओ मिटन माइटन सां झेड़ो करण वारा हुजूर फरमायो ला यदखुलुल जन्नत कातिउन, जेको रिश्तेदारी टोड़े तो नबी सोने फरमायो जन्नत में न वेंदो। रिश्तेदारी टोड़ण जे लाइ न आहिनि, रिश्तेदारी जोड़ण जे लाइ आहिनि। मथां आयत जो मफ़हूम रहिजी वञे। अल्लाह जे मलाइकनि चयो मौला हिन फसादीअ खे न पैदा करे झेड़ालू आहे व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लका। मौला असां मलाइक खुटी आहियूं छा तुंहिंजी हमदो सना करण वारा? असां राति ॾींहुं तुंहिंजे हमदो सना में हो। ओ मुसलमान जवाब ॾिनो, अल्लाह जवाब ॾिनो ऐं फरिश्तो हमदो सना तहां कयो था पर इन्नी आलमु मा ला तालमून। हिन इंसान में राज कहिड़ो आहे मां रब पाण थो ॼाणा, तव्हांखे ख़बर ई कान्हे। तवज्जो कजा जेॾी महिल मलाइकनि जे मथां इहो अल्लाह जो हुकुम थियो त मलाइकनि जी अजीब जॾहिं कैफ़ियत थी त अल्लाह ताला पंहिंजे कुदरत सां कुझु शयूं पैदा करे मलाइकनि खे चयो हिननि जा नाला त ॿुधायो। खुदा न चाहे तो मलाइकनि खे नाला केरु ॿुधाए? मलाइका ॾिसण में शुरू थी विया। हाणे नाला खुदा इज़्न ॾे, खुदा इजाज़त ॾे त नाला अचनि। मलाइकनि खे नाला न आया। उहो हज़रत आदम आहे, इंसान आहे। इंसान तुंहिंजो असांजो ॾाॾो, तुंहिंजो असांजो ॾाॾो अबुल बशर इंसानियत जी इब्तिदा जेके उन महिल अल्लाह जे ज़ात मलाइकनि खां सजदो कराए बस करायो हो। मलाइकनि खे नाला न आया। रब जो क़ुरान थो फरमाए त अल्लाह ताला मलाइकनि खे चयो हे हाणे पैदा कयो अथमि इन खां पुछो। जॾहिं महिल मलाइकनि आदम ॾे निहारियो अल्लाह जो क़ुरान ॿुधाए थो अल्लम आदम अल अस्माअ कुल्लहा। अल्लाह पंहिंजे कुदरत सां, अल्लाह पंहिंजे महिरबानीअ सां आदम खे एतिरो इल्मु फरमायो जो सभिनी शयुनि जा नाला हज़रत आदम ॿुधाया, मलाइकनि खे कोन आया। यानी अल्लाह जे ज़ात इंसान खे ॿुधायो ऐं इंसान मां मलाइकनि खां भी तोखे अज़ीम बनायो आहे। छाजे करे? इल्म जे करे। छाजे करे दोस्तो? खुदा जे वास्ते पंहिंजे बचड़नि खे इल्म पढ़ायो, पंहिंजे नियाणियुनि खे इल्म पढ़ायो। बे इल्म न तो खुदा रा शुनास, खुदा जी सुञाणप भी इल्म खां सवा कान्हे। अल्लाह जा मानड़ो उहो वक़्तु पंहिंजे अखियुनि सां ॾिसो जॾहिं पीउ दुनिया छॾे त पुटु पंहिंजे पीउ खे जनाज़े जो गुस्ल ॾियारे। पुटु अंबड़ दुनिया छॾे, धीउ गुस्ल ॾियारे। अबो दुनिया छॾे त पुटु जनाज़ो पढ़ाए, अंबड़ दुनिया छॾे त पुटु जनाज़ो पढ़ाए। खुदा जे वास्ते जवाब दे। तू चवी तो बच्चन जे ला माही जमीन जा 5 जरेब कया, तू चवी तो बच्चन जे ला माही कया, बच्चन जे ला ही कया, भुले ला ही बेशक कर मना ना है। पर पंहिंजे बच्चे के एतरी तालीम दे जो तू दुनिया छड़े वनी त तो खा टिजे न जण तू नाक वेठो ही मौलवी वारो कर बाबे जाचे कपड़ा ला है। ए मुसलमान सजी जिंदगी जे पुट जे ला कमाई, सजी जिंदगी जे बच्चे जे ला अरबे छडी, उन जी वफाई इया है जो तो दम परवाज कयो तुजा कपड़ा लाए तो के विचारना भी तैयार ना है। इहा रही तुझी दोस्ती, इहा रही तुझी वफा। इन खां वधी कबे वफाई कहड़ी थी सके? मौलाना तो के गुस्ल जारी दो, लेकिन मौलाना जॾहिं तो के गुस्ल जारी दो उनके कहड़ी जरूरत पईया जो तुझो एहतियात करे। मौलाना गुस्ल जारी दो दिल में पंहिंजा ख्याल हुंदा, पर जे पुट पंहिंजे पीउ खे गुस्ल जारी दो त पानी जे फुड़े फुड़े में अबे जे ला रोई दुआ घुरंदो या न घुरंदो? जवाब दे। सजन साईं जे फकीर जा ही जुमला याद कर, मुझे मुर्शिद करीम सजन साईं जो पैगाम याद कर। जॾहिं हिकिड़ो पुटड़ो पंहिंजे पीउ खे गुस्ल ॾियारींदो आहे उन वक़्तु रोई दुआऊं घुरंदो आहे, जनाज़ो पोइ थींदो आहे, रब हुनखे अॻे ई मुआफ़ करे छॾींदो आहे। जॾहिं हिकु नियाणी पंहिंजे चीजल अंबड़ जे डेथ थियण खां बाद में पंहिंजे अंबड़ खे गुस्ल ॾियारींदी आहे, जॾहिं अंबड़ खे न धीउ गुस्ल ॾियारे, मुस्लमान ॿुधाए त हुनजे अखियुनि मां उन वक़्तु कीअं मींहुं वसंदो हूंदो। ऐं मुंहिंजे मदीने जे मीर कोन फरमायो आहे तोखां विसरी वई आहे ॻाल्हि। मुंहिंजे आका करीम फरमायो जॾहिं तव्हांजे अखियुनि में लुड़क लड़ी अचनि पक सम्झो अल्लाह जी रहमत तव्हांखे घेरे
वरतो हाणे दुआऊं घुरंदा वञो रब क़बूल कंदो वेंदो ऐं मुस्लमानो अचो त पंहिंजे बचड़नि खे दीन जी तालीम कम अज़ कम एतिरी तालीम पंहिंजे पुटनि ऐं न्याणियुनि खे ॾियो पुट छो नथो बाबे खे वेचारी से अलाए कीअं वेचारबो आहे तूं पाण वेचंदो या पाड़े वारो मौलवी वेचारींदो थिए मां पाण वेचंदो ऐं मुस्लमान जीअं तूं पाण वेचंदो आहीं न पीउ खे बि ईअं ई वेचारणो आहे जेकॾहिं तोखे वेचारण लाइ मौलवी नथो अचे त अॼु पीउ खे तूं मौलवीअ जे हवाले न कर अल्लाह जा बाना सभ खां पहिरियों हक़ औलाद जे मथां अबे अमा जो इहो आहे अचो त गॾिजी करे पंहिंजे औलाद खे एतिरी कम अज़ कम तालीम ॾियो न्याणियुनि खे ऐं पुटनि खे जो सुभाणे हो दीन ऐं दुनिया जे मामले में कंहिंजा मोहताज न हुजनि न्याणीअ खे एतिरी ख़बर हुजे त ज़िंदगीअ जे हिननि मामलातनि में मूंखे निमाज़ जी इजाज़त आहे ज़िंदगी जे हिननि मामलातनि में मूंखे निमाज़ अदा करणी आहे न्याणीअ खे एतिरी ख़बर हुजे त मुड़ुसु अचे त मां घर में बिस्मिल्लाह करे उन जी आजियां कयां त मुंहिंजो ख़ुदा ऐं मुस्तफ़ा राज़ी थी पवे पुट खे एतिरी ख़बर हुजे कम अज़ कम एतिरी ख़बर हुजे त मुंहिंजे बाबे खे गुस्ल हीअं ॾियारणो आहे मूंखे बाबे जी निमाज़ जनाज़ा हीअं पढ़ाइणी आहे ऐं ख़ुदा जो कसम खणी थो चवां जॾहिं तव्हां सां अहिड़ो माहौल बनायो ॿुधायो त रब जे रहमत जो नुज़ूल थींदो या न थींदो जवाब ॾियो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुमकिन कोझड़े जो चवण तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए ऐं इहा ॻाल्हि ॾुखी न आहे इहा ॻाल्हि मुश्किल न आहे अचो त रुॻी हिमत कयूं दिलि में अज़म पको कयूं पंहिंजा इख़्तिलाफ़ विसारियो विढ़णु कमु कुतनि जो हूंदो आहे विढ़णु कमु जानवरनि जो हूंदो आहे विढ़णु कमु घटनि जो हूंदो आहे विढ़णु कमु कुकड़नि जो हूंदो आहे ऐं इंसान तुंहिंजो शान विढ़णु न आहे तुंहिंजो शान छेड़ो न आहे तुंहिंजो शान फितरो फसाद न आहे जेॾी महिल ज़मीन ते इंसान फितरो फसाद कंदो आहे मलाइक चवंदा आहिनि मौला ओ फॾाई ॾिस जेके असां अर्ज़ु पे कयो त हे फॾाई आहिनि उन वक़्त में मलाइक तो ते चीचू खणंदा आहिनि पर जॾहिं न हिकिड़ो मुस्लमान पंहिंजे रुठल भाउ खे हली वञी परचाईंदो आहे त मुंहिंजो रब नाज़ सां चवंदा ओ फ़रिश्तो होॾे बि त निहारियो न मुझो रब नाज़ कंदो फरिश्तो हेने भी त निहारियो मुझे मुस्तफा जो गुलाम पलांद भी करे सके पियो ताकत भी मां रब हुन खे ॾिनी ही पहुच वारो भी हुयो पर पंहिंजे ग़रीब भाउ ॾे ॾोह जे बावजूद हली वियो आहे त यार तूं मुंहिंजो ॾोही त आहीं पर अॼु मां तोखे रब ऐं रसूल जे सदके मुआफ़ थो कयां मां तोखे मुआफ़ थो कयां मूंखे यार मुआफ़ कंदो ओ मुस्लमान जेॾी महिल ईअं मुआफ़ करे तूं पंहिंजे ॾोहीअ भाउ खे भाकुर पाईंदे ख़ुदा जो कसम ज़ाहिरी तौर ते त दुनिया ॾिसंदी त तूं उन जे भाकुर में ही पर हक़ीक़त में मुंहिंजे मुस्तफ़ा जे रहमत जे भाकुर में अची वई सुभान अल्लाह अचो त पंहिंजा झेड़ा ख़त्म कयूं अचो त पंहिंजा फितना ख़त्म कयूं अचो त पंहिंजा फसाद ख़त्म करे ख़ुदा ऐं महबूब जे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे प्यार में दीवाना बणिजी वञो इहो सभु कुझु नामुमकिन मुमकिन आहे पर कीअं मुमकिन आहे चओ हा यार बटालू वठण जे लाइ कंहिं सब्ज़ीअ ते वञणो पवंदो पैरासिटामोल जी गोरी वठण जे लाइ कंहिं मेडिकल स्टोर ते वञणो पवंदो हिन कल्ब जी कट लाहण लाइ कंहिं अल्लाह जे कामिल जे दरे ते वञणो पवंदो कंहिं यार जे दरबार में वञणो पवंदो पोइ देर न कर ज़िंदगीअ ते कोई भरोसो न आहे ज़िंदगी अलाए केतिरा ॾींहं ख़बर न आहे सुभाणे तूं असां हूंदासीं या न हूंदासीं ओ मुस्लमान अचो त अल्लाह जे कामिलनि जे दरबार में हलूं अल्लाह जे कामिलनि जे दरबार ते जेकॾहिं कुतरो बि ईंदो आहे त रब क़ुरान जो मज़मून बनाए छॾींदो आहे वधीक दलील कहिड़ो अल्लाह जे कामिलनि जे दर ते कुतरो जे तरफ़ क़ुरान में चयो कल्बुहुम बासितुन सिराइह बिल वसीद कुतो कामिलनि जे दर ते टंगू टिड़े रब क़ुरान जो मज़मून बनाए पर मुझे मुस्तफा जो उम्मती जे करे के अल्लाह जे कामिल वलीअ जे अंगण ते वञी तहज्जुद पढ़े खुदा उन के जन्नत जो मोहरो बनाईंदो या कोन बनाईंदो इंशाअल्लाह अचो त अल्लाह वारनि सां सोबत रखूं पंहिंजा झेड़ा झगड़ा ख़त्म कयूं पंहिंजे घर में इज्जत ॾियो निकिरी वञो इन माहौल खां तावीज़ 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 ओ खुदा जवानो सब कुछ धोखो थव कूड़ थव फसादा कुछ भी ना है कहने काई ताकत ना है क्या करेगा दौला जब देगा मेरा मौला अल्लाह जे कुरान का वधिक दुनिया जी काई ताकत काने का मुझा दोस्तों पंहिंजे घर जे माहौल के सोनो बनायो मथे में सूर तावीज़ पेट में सूर तावीज़ चेले में सूर बुत छा इनन के बियो धंधो ही कोने को जेकर तावीज़ वारन में एतरो पावर हो त पो मुशर्रफ के छो न मारे कुछ भी पावर कोने हां पावर आहे निकाह वली में
ने वो तासीर देखी, बदलती करोड़ों की तकदीर देखी। मुझा दोस्तों ये तावीज़ वारा दुनिया जा घर बर्बाद करे रहा हन। अल्लाह जा कामिल वली निगाह करे बर्बाद करन के आबाद करे रहा हन। अचो तो उन जा गुलाम बणजी करे एक बे जा घर आबाद कयो, एक बे सा प्यार कयो। घर में अमड़ाने के अमड़ जी हैसियत दे, भेड़ के भेड़ जो प्यार दे, ज़ाल के ज़ाल जो प्यार दे। खास करे जो अबो अम्मा दुनिया में ना है, याद रखो ईद बरात जे मौके ते पांजे भेनरन के याद कजो, याद रखो जंजो अबो अम्मा ना है उहे पांजे भेनरन के न विसारीन। भले तुझी भेण लखापतिया, भले तुझी भेण करोड़पतिया, पर एक भा जे हैसियत में ईद ते घरवारी जे ला 5000 जो वगो वाण तो के हका, पर एकड़ो 500 जो वगड़ो वठी पांजे उन